अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदहु वला रसूल बअदा मुहम्मदनिल मुस्तफ़ा वअला आलिहिल मुज्तबा वअला अस्हाबिश शुरफा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इल्ला रहमतम मिर रब्बिका इन्ना फ़ज़लहु काना अलैका कबीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व शफीअना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम व सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्किही मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व बनातिही अजमईन। मोहतरम अजीज दोस्तों और बुजुर्गों, अल्लाह तबारक व तआला जे पाक किताब कुरान करीम मझा अल्लाह जी रहमत हासिल करण खातिर आयत सगोरी तिलावत कई वैया। दुआ क्यों अल्लाह ताला माजिज़ के सही समझण समझाइण जी तौफीक अता फरमाए। समझण समझाइण खां बाद में अल्लाह जी ज़ात अव्हां खे ऐं मूंखे पंहिंजे बरकत वारे किताब कुरान करीम जे मथा अमल जी तौफीक अता फरमाए। ही प्रोग्राम दीनी इस्लाही मजहबी प्रोग्राम अगुर सईद खान चांडे में बिरादर मोहतरम हाफिज अब्दुल रज़ाक सोलंकी साहब और हंजा साथारी मौलाना मुश्ताक अहमद जुमला जमात अवां सां मेल मुलाकात जो शर्फ बख्शो। अल्लाह जी ज़ात मुझे हाजिर थियण जी सादत बख्शी। मुझी दुआ है त अल्लाह ताला मुझे हाज़री के कबूल फरमाए। इन प्रोग्राम के अव्हां जे लाए अव्हां जे गोठ जे पस गिरदो नवा जमी मुसलमानन जे लाए जरिया हिदायत बनाए। बिलखुसूस अव्हां जे लाए मुझे लाए बजरिया क़यामत वारे डी निजात बनाए। कुरान मजीद जी महफिल जह महफिल जो मोर अल्लाह जो कुरान पूरी दुनिया जे लाइब्रेरी जा किताब एक पासे ही किताब अल्लाह जो कुरान एक पासे। इन किताब जो शान सारे किताबन खां आला। जह नबी जे मथा ही कुरान नाजिल थियो आ, जह पैगंबर जे खत में नबुवत वारो पटको ऐं पग बणजी आयो आ।
सवा लख नबी आदम खां ईसा ताईं हिक पासे, हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान सवा लख नबियन खां आला। पहिरियां नबी उम्मत जा नबी हा, कौमन जा नबी हा, गोठ वारन जा नबी हा। मुझो मोहम्मद चो नबियन जो भी नबी बणजी आयो आ। पहिरियां नबी हिक इलाके में अची करे ऐलान नुबुवत पिया करन। जॾहिं हुजूर साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, अल्लाह जी ज़ात खे अर्ज क्यों, मौला मां सिर्फ अरबन जे लाइ नबी हा, सिर्फ मक्के वारन जे लाइ नबी हा। रब जी ज़ात फरमायो न, तू सिर्फ अरबन जे लाइ न, मक्के वारन जे लाइ न, अजमिन जे लाइ, पूरी कायनात जे अंदर जेके भी इंसान रहन था उन्हनि जे लाइ नबी आ। पर नबियन जो नबी भी मां रब तोखे बणाए छॾियो आ। तंहिंजे करे तुंहिंजो ऐलान भी निरालो हुजण खपे। फरमायूं कुल या अय्युहन्नासु इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। हुजूर से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ऐलान नबुवत फरमायो, मां अल्लाह जो नबी आहियां, मां खुदा जो पैगंबर हा, मां अल्लाह जो रसूल हा। पंहिंजा परावा मुखालिफ थी विया। ओ जेके रत जा रिश्ता हा, जॾहिं साईं बीमार थी पवन ते इयादत जे लाइ ईंदा हा, दवा जी जरूरत पवे दवा जो इंतजाम कंदा हा, पानी जो गिलास भरियूं बीठा हूंदा हा। जॾहिं साईं नबूवत जो ऐलान कयो, मां अल्लाह जो पैगंबर हा, मां खुदा जो रसूल हा, उन्हनि जे ज़बान ते भी मुखालफत वारा नारा लगी विया। वयक़ूलुल लज़ीना कफ़रू लस्त मुरसला, तू नबी नाहे, तू रसूल नाहे। मक्के जे अंदर ॿिया माण्हू मरी विया हा, मक्के जे अंदर सरदार मरी विया हा, मक्के जे अंदर शाहूकार मरी विया हा, मक्के जे अंदर बादशाह मरी विया हा, मक्के जे अंदर पैसे वारा माण्हू मरी विया हा। जो तुझे मथा अल्लाह नबुवत वारो ताज रखी करे तोखे नबी बणाए छॾई। तुझे घर जे अंदर छाए, सुबुह जो खाईंदो आ, रात जो बुख ते वेठो आ, रात जो खाईंदो आ, सुबुह जो बुख ते वेठो आ। तुझे दर ते मेहमान अची वञे, मेहमान जे पेट पालण जी ताक़त तो में कान्हे। पंहिंजनि जे तानन मुस्तफा जे जी खे झोरे छॾियो, पैगंबर जे अखियुनि खां पानी टिमी पियो, लुढ़क लड़ी पिया। मथा रब जी ज़ात दिलासा पई ॾे, इन्नमा अलैकल बलाग। महबूब तुझो कम आवाज करण, तुझो कम तबलीग करण, तुझो कम दीन जी दावत ॾियण, तुझो कम कुरान पढ़ण। साईं रात ॾींहुं दीन जी दावत ॾींदा रहिया, रात ॾींहुं कलमे जी दावत ॾींदा रहिया, रात ॾींहुं कुरान पढ़दा रहिया। पैगंबर मुस्तफा करीम जो कुरान पढ़ण काफरन खे न पियो वणे, हो भी पंहिंजे बच्चन खे दर्स ॾींदा रहिया, पंहिंजे बच्चन खे सबक पढ़ाईंदा रहिया। वकाल लज़ीना कफरू ला तस्मऊ लिहाज़ल कुरान वलगौ फीहि लअल्लकुम तग़लिबून। ओ भी बच्चन के दर्स ॾींदा रहिया, तंहिंजो कुरान न ॿुधो, पर जेकॾहिं साम्हूं अची वञे त कननि जे अंदरि आङुरियूं ॾियो, लुड़ ऐं गुल कयो, शोर कयो, तव्हां तंहिंजे क़ुरान जो आवाज़ तव्हांजे मथां असर न करे। पैगंबर मुस्तफा करीम कुरान पढ़दा रहिया, कुरान पढ़ियो वञे, कुरान जो असर न थिए, ईअं थी न सघंदो आहे। पैगंबर मुस्तफा करीम कुरान पढ़दा रहिया, कुरान पढ़दा रहिया। काफर एतिरे क़दर मजबूर थी विया जो साईं कल अकेलो पिया कुरान पढ़न,
चंद ॾींहनि खां बाद में कुछ सहाबी तैयार थी विया, कुछ सिपाही तैयार थी विया, कुछ फौजी तैयार थी विया, मजबूर थी करे मुझे साईं जी खिदमत में आया। पैगंबर मुस्तफा करीम के अर्ज करण लगा, साईं पाण में अजायो विढ़ूं था, पाण में वेही करे समझो था कयूं, पाण में वेही करे ठा कयूं। तू सफ़ा नथो मने रात ॾींहुं क़ुरान थो पढ़े, असांजे अचण तू पसंद नथो करे, जे ना चे तू आ तुंहिंजी मर्ज़ी। 8 ॾींहनि जे अंदरि हिकिड़ो ॾींहुं तू असांखे ॾे, हिकिड़ो ॾींहुं असां सां गॾिजी करे लाते उज़ा जे साम्हूं आ, उन्हनि खे सजदो कर, उन्हनि खे ॿाहूं ॿध। असां तोसां वाइदो था कयूं 7 ॾींहं तुंहिंजे पोयां बीह करे काबे जे अंदरि निमाज़ पढ़ंदासीं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूंखे काई तव्हांजी परवाह कान्हे, ला आबुदु मा ताबुदून, मूंखे काई तव्हांजी परवाह कान्हे, मनो न मनो वा तव्हांजी मर्ज़ी, अचो न अचो वा तव्हांजी मर्ज़ी, क़ुरान ॿुधो न ॿुधो तव्हांजी मर्ज़ी। मूंखे जेको आर्डर आहे फज़किर बिल क़ुरान, मूंखे रब जो आर्डर इहो आहे तो क़ुरान पढ़ंदो रह, यतलू अलैहिम आयातिही, महबूब जेको भी वाइज करे कुरान पढ़, जे तौहीद बयान करे तो कुरान पढ़, रिसालत बयान करे तो कुरान पढ़, जन्नत जो जिक्र करे तो कुरान पढ़, जहन्नम जो भौ दे तो कुरान पढ़, मौत जो तज़किरो करे तो कुरान पढ़। मूंखे जेको आर्डर आ मां उन आर्डर ते हली करे अल्लाह जो कुरान पढ़दो रहंदुमि। साईं रात ॾींहुं कुरान पढ़दा रहा, काफ़र एतिरे क़दर मजबूर थी विया जो पंहिंजी जाइ ते वेही करे मीटिंग करण लगा, पंहिंजी जाइ ते वेही करे मशवरो करण लगा। हाणे कंहिं तरीक़े सां जे कुरान वारे आवाज़ खे ख़त्म कयो वञे, कंहिं तरीक़े सां जे ज़बान जे मथां तालो हयो वञे, कंहिं तरीक़े सां जे प्रोग्राम के खत्म कयो वञे। कुरान तो फरमाए, वइज़ यमकुरु बिकल्लज़ीना कफ़रू लियुस्बितूका औ यक़्तुलूका औ युख़रिजूका व यमकुरून व यमकुरुल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन। काफर दारुन नदवा में वेही करे मीटिंग पिया करन, बड़ा बड़ा सरदार जेके भी आ, अबू जहल, अबू लहब, उतबा शेबा, मुजारे बिन नजरा, हाणे पाण में वेही करे मशवरो पिया करन, कान में वेही करे फैसलो पिया करन। हाणे कंहिं तरीक़े सां जे ज़बान ते तालो हयो वञे, कुरान वारी तबलीग ते मथां तालो हयो वञे। हे जेके कसीदा थो पढ़े, हे जेके शेर थो पढ़े, जंहिंजो नालो कुरान तो रखे, उन कुरान ते एतरे कदर असर असां त न असांजा नस्ल खराब थी वेंदा, असांजा बच्चा खराब थी वेंदा। वॾा वॾा सरदार जेके भी हा सभु उन असेंबली जे अंदर दाख़िल थी विया, उन कमरे जे अंदर दाख़िल थी विया, उन रूम जे अंदर दाख़िल थी विया। हिकिड़ो काफ़र उथी बीठो आ, मुंहिंजो रायो इहो आ, मुंहिंजो मशवरो इहो आ, लियुस्बितूका, इन जे हथनि में हथ कड़ियूं विझो, पेरनि में जोलान विझो, कमरे जे अंदर बंद करे छड़ियो, इनके बांदी बनाए छड़ियो, इनके मुजरिम बनाए छड़ियो, इनके कैदी बनाए छड़ियो, कमरे के तालो हणी छड़ियो, ना खाधो ॾियोस ना पीतो ॾियोस, मानी घुरे तो मानी बे बंद करे छड़ियो, पानी घुरे पानी में बंद करे छड़ियो। ओ जॾहिं मुजरिम कैद जे अंदर ईंदो आ, उनजे खाधे जो इंतजाम थींदो आ, भलो या सादो, थोरो या घणो मुजरिम के खाधो ॾिनो वेंदो आ। लेकिन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ काफर फैसलो पिया करन, तिन जे हथन में भी हथ कड़ियूं विझो, पेरन में भी जोलान विझो, जेल जे अंदर भी बंद करे छड़ियो, न इनके मानी ॾियो ना पानी ॾियो। माज़ अल्लाह बुख उन जे करे पंहिंजो पाण तड़पी तड़पी करे मरी वेंदो। समझो था ले कोन कसूर छाए, गुनाह केड़ो आ, जुल्म केड़ो आ, जो साईं रात ॾींहुं कुरान पिया पढ़न, कुरान पढ़न काफरन खे न पियो वञे,
कुरान जो ॿुधण काफ़रनि खे न पियो वणे अञा या मीटिंग हलदी पई आहे अञा यो मशवरो हलदो पियो आहे ॿाहिरियों अची करे कंहिं दर खड़कायो अबू जहल पुछा कयो मम बिल बाब केरा दरवाजे ते ॿाहिरें कंहिं जवाब ॾियण वारे जवाब ॾिनो इन्नी आबिरी सबील मां रस्ते जो राही मुसाफ़िर आहियां नजद जो बाशिंदा आहियां मां भी पंहिंजे कौम जो सरदार आहियां ताजो राज लीक थी चुको है ताजो राज फहश थी चुको है जय मुसलमान जे नबी मोहम्मद जे खिलाफ तव्हां दारुन नदवा में गड थिया हो मां भी उन्हीं जे लाइ सफर करे आयो हां वतन छॾे आयो हां कौम छॾे आयो हां गोठ छॾे आयो हां थी सघंदो आहे मता मां तव्हां खे का सुहिणी सलाह ॾियां अबू जहल चयो त दर खोलोस जॾहिं दर जो खुलियो रिवायत में ईंदो आहे इब्लीस लईन शैतान अची पोशाक पाए अच्छी दाढ़ी करे वो भी उन असेंबली हॉल जे अंदर दाखिल थी वियो वो भी उन कमरे जे अंदर दाखिल थी वियो वो भी उन रूम जे अंदर दाखिल थी वियो जॾहिं मीटिंग पई हले फैसलो पियो हले काफ़र उथी बीठो आहे ले यूसुफ तू का इनजे हथनि में हथकड़ियूं विझो पेरनि में जोलान विझो कमरे जे अंदर बंदि करे छॾियो न खाधो ॾियोसि न पीतो ॾियोसि बुख उन जे करे पंहिंजो पाण तड़पी तड़पी करे मरी वेंदो मुंहिंजो फैसलो इहो आहे मूंखे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं बुख उन जे करे तड़पी तड़पी करे मरे शैतान उथी बीठो आहे ला ला इहो फैसलो तव्हांजो क़ाबिल कारगर कान थींदो जेकॾहिं कमरे जे अंदर कैदी बणाईंदो जेल जे अंदर बंदि करे छॾींदो न खाधो ॾियोसि न पीतो ॾियोसि हे अकेलो त कान्हे इन जे पोयां 20 सहाबी तैयार थी विया 20 सिपाही तैयार थी विया 20 फौजी तैयार थी विया उहे चुप करे त कान वेंदा उहे एहतिजाज जे दायरे खे वधाईंदा रोडनि ते निकरदा आख़िर पंहिंजे रहबर खे आज़ाद कराए छॾाए वेंदा तंहिंजे करे इहो फैसलो भी क़ाबिल कारगर कान थींदो वरी ॿियो काफ़र थी बीठो आहे मुंहिंजो मशवरो इहो आहे ले युखरिजू का इनके मक्के खां ॿाहिरि कढे छॾियो समुंड क्रॉस कराए अफ्रीका जे जंगलनि जे अंदर सटे छॾियो ता त असांजो नसलनि जे तबलीग खां बची वञे असांजो नसलनि जे क़ुरान वारे प्रोग्राम खां बची वञे वरी भी शैतान उथी बीठो आहे इहो तव्हांजो फैसलो क़ाबिल कारगर कान थींदो जेकॾहिं मक्के खां कढी करे इनके ॿाहिरि मोकिलींदो उते चुप करे त कान वेंदो उते भी दीन जी दावत ॾींदो रहंदो उते भी इस्लाम जी दावत ॾींदो रहंदो उते भी कलमे जी दावत ॾींदो रहंदो उते भी क़ुरान पढ़दो रहंदो जेके शेर पढ़दो आहे जेके कसीदा पढ़दो आहे जंहिंजो नालो क़ुरान रखदो आहे उन क़ुरान में एतिरे क़दर असर आहे एतिरे क़दर तासीर आहे वरी उते सिपाही तैयार कंदो उते फौजी तैयार कंदो उते सहाबी तैयार कंदो वरी ॿीहर मक्के जे अंदर दाखिल थींदो वरी असांजे मथां हमलो कंदो असांजे नस्ल खे ख़राब कंदो हाणे शैतान अबू जहल जे दिमाग़ जे अंदर विसविसो थो विझे अबू जहल उथी बीठो आहे मुंहिंजो रायो इहो आहे मुंहिंजो मशवरो इहो आहे ओ यक़्तुलूका माज़अल्लाह खे क़त्ल करे छॾियो न वरी हूंदो न वरी असांजे नस्ल खे बि ख़राब कंदो न वरी हूंदो न असांजे ॿारनि खे बि ख़राब कंदो असांजी निंड हराम कंदो तंहिंजे करे देर छाजी आहे अॼु ॾींहं जो फैसलो पियो थींदो आहे इहो बेपारी जो टाइम आहे हाणे नौजवान घुरायो उन्हनि जे हथनि में तलवार ॾियो उन्हनि जे हथनि में तीर कमान ॾियो उन्हनि जे हथनि में नेज़ा ॾियो उन्हनि खे ट्रेनिंग ॾियो अॼु राति उन जे घर जे ॿाहिरियां कड़ो चाढ़े करे बीहनि तहजुद जी निमाज़ जे लाइ जीअं ॿाहिरि निकिरे भाई यक वक़्तु उन जे मथां हमलो करे ॾियनि ख़बर न पवे तले कंहिंजे तलवार जे वार जे हेठां अची वियो खून जो बदिलो खून थींदो आहे 100 कबीलनि मथां 100 नौजवान ख़बर न आहे कंहिंजे तलवार जे वार जे हेठां अची वियो तंहिंजे करे असांजो माण्हू कान मरदो किसास तरल किसास खून जो बदिलो खून थींदो आहे क़त्ल जो बदिलो क़त्ल हूंदो आहे तंहिंजे करे खून असांजे मथां साबित कान थींदो असांजो माण्हू कान मरदो बाक़ी दियत जो मसइलो आहे चट्टी जो मसइलो आहे डंडो ॾोह जो मसइलो आहे
जेका चट्टी असांजे मथा पवंदी जेके भी असां सरदार आहियूं पाण में गॾिजी करे उन्हनि खे भरे ॾींदासीं। सभई सरदार जेके भी हा उन्हनि इन्ही ॻाल्हि ते दस्तखत कई, उन्हनि इन्ही ॻाल्हि ते सही कई त बस अॼु राति माज़अल्लाह मोहम्मद बिन अब्दुल्लाह खे क़त्ल करणो ऐं हेॾे अल्लाह जी ज़ात हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्रील जे ज़रिए ॿुधायो वयमकुरुल्लाह काफरन ते ही फैसलो कियो आ, काफरन ते ही हीलो हलायो आ त अॼु राति इन्ही खे क़त्ल करणो आ। पर रब जो फैसलो इहो आ अॼु राति मक्के खे छॾे करे मदीने हलणो। मक्के वारनि कदर कान कयो, तू त रहमत बरजी करे आए मक्के वारनि जे लाइ रात ॾींहुं रोई करे मूंखां दुआऊं पियो घुरे, पर हे त तुंहिंजे मारण जे लाइ मनसूबो था तैयार करनि, हे त तोखे क़त्ल करण जे लाइ हीलो था हलाइनि। हाणे इन्हनि में इहो कदर कान्हे, तंहिंजे करे मक्को छॾ हाणे मदीने हल। त मुंहिंजे साईं फरमायो अल्लाह मां जो मदीने वञा माण्हुनि जो अमानता जो मां वटि पियल आहिनि, मुंहिंजे ज़िंदगी ते दाग लॻंदो, सुभाणे इहे ई चवंदा ते असांजो अमानत खाई वियो। त अल्लाह जी ज़ात फरमायसि महबूब माण्हुनि जो अमानता अली जे हवाले कर, अली खे पंहिंजे बिस्तरे ते सुम्हा, तू रात निकिरी करे मदीने आ। अल्लाह माण्हुनि जो अमानता त अली जे हवाले, तू पंहिंजी अमानत कंहिंजे हवाले थो करें। रब जी ज़ात फरमायो माण्हुनि जो अमानता अली जे हवाले, मां पंहिंजी अमानत अबू बकर जे हवाले थो कयां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली खे पाण ॾे घुरायो, अली हेॾे आ। हज़रत अली मुस्तफ़ा जी ख़िदमत में आयो, अली हे जेका अमानत फुला काफर जी आ, ही अमानत फुला माण्हू जी आ, ही अमानत फुला यहूदी जी आ। रात जो मुझे बिस्तरे ते आराम कर, सुबह जो अमानत खणी करे सारे समारे काफरन के ॾेई अचजा। हज़रत अली मुस्तफा जे बिस्तरे ते आरामी आ। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये राही थी पिया, जॾहिं ॿाहिरि निकिरण जो आर्डर थी वियो आ, साईं ॿाहिरि निकिता, हेॾो काफर ॿारूं कड़ो चाड़ियूं करे दर जे ॿाहिरियों बीठा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दर जो खोलियो, मुंहिंजे साईं फरमायो अल्लाह तू तो चवे त ॿाहिरि निकिरणो आ, ॿाहिरि निकिरण जो आर्डर भी थो करे, साम्हूं दुश्मन भी बिहारियूं बीठो आ, चाहे ही रस्तो छॾे करे ॿियो रस्तो अख्तियार कयां, लोड़ो क्रॉस करे पोयों निकिरी वञा। रब जी ज़ात फरमायो न, ॿिए रस्ते अख्तियार करण जी इजाज़त कान्हे। अल्लाह ॿियो रस्तो भी अख्तियार न कयां, भला अली खे उथारिया, असदुल्लाह जो लक़ब भी अली खे आ, अली जे हथनि में तलवार ॾियां, अली काफरनि सां लड़ाई करे मूंखे रस्तो मिली वञे त मां वञी करे अबू बकर जे दर ते पहुचा। रब जी ज़ात फरमायो न, अली खे उथारण जी इजाज़त कान्हे। अल्लाह ॿियो रस्तो भी अख्तियार न कया, अली खे भी न उथारिया, भला पाण त तलवार खणा, काफरनि सां लड़दे लड़दे करे अबू बकर जे दर ते पहुचा। रब जी ज़ात फरमायो न, तलवार खणण जी इजाज़त कान्हे। अल्लाह ॿियो रस्तो भी अख्तियार न कया, अली खे भी न उथारिया, तलवार भी न खणा, भला कहिड़े अंदाज में ॿाहिरि निकिरा। रब जी ज़ात फरमायो कुरान पढ़, कुल रब अदखिलनी मुदखला सिद्किन व अखरिजनी मुखरजा सिद्किन वजअलनी मिन लदुनका सुल्तानन नसीरा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान पढ़ी करे पाण ते दम कयो, अल्लाह हाणे ॿाहिरि निकिरा। रब जी ज़ात फरमायो महबूब हेठि निहार, जैसे हेठि मिट्टी आ कुछ पत्थर पिया आहिनि। मुंहिंजे साईं खे रब फरमायो महबूब या मुठ मिट्टी जी भर, कुछ पत्थर खण। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुठ मिट्टी जी भरी, कुछ पत्थर खणी करे पंहिंजे हथ में खयो। रब जी ज़ात फरमायो महबूब कुरान पढ़। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरान पढ़ियो, वमा रमैता इज़ रमैता वलाकिन अल्लाह रमा। पैगंबर मुस्तफा करीम कुरान पढ़ी करे मिट्टी ते दम कयो। मुझे साईं फरमायो अल्लाह हाणे ॿाहिरि निकिरा। रब जी ज़ात फरमायो कुरान पढ़, वजअलना मिन बैन ऐदीहिम सद्दन व मिन खल्फिहिम सद्दन फअग़शयनाहुम फहुम ला युबसिरून।
बस मुख्तसर अंदाज में अकाबिर उलमा हजरत मौलाना असदुल्ला हैदरी साहब स्टेज ते जलवानुमा साईं उता निकरी करे हजरत अबू बकर जे दर ते आया। हजरत अबू बकर के पान संग वठी करे गारे सौर ते पहुता अना गारे सौर ते कान पहुता हलन पिया। मुझे साईं जी नजर एक पत्थर ते पइजी वई, जबल ते पइजी वई। मुझे साईं फरमायो सिद्दीक तू भी इंतजार कर, मैं इन जबल ते चढ़ी वञा, इन पत्थर ते चढ़ी वञा, आखिरी ज़ियारत काबे जी करे वठा, आखिरी ज़ियारत मक्के जी करे वठा, आखिरी ज़ियारत पंहिंजी घर जी करे वठा। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जबल ते चढ़िया। मुझे साईं जी नजर मक्के ते पइजी वई, आबाई वतन ते पइजी वई, पैगंबर जी नजर पंहिंजे घर जी चौधारी ते पइजी वई। साईं पंहिंजो चेहरो मुबारक फेरायो। मुझे साईं जी नजर काबे जे मथा पइजी वई, अखियन का लुढ़क लड़ी पिया, रोई बैठा। बेसाख्ता ज़बान मां लफ्ज़ निकरी विया, मौला खुशी सा त घर कान छड़ियो आ, खुशी सा मक्को कान छड़ियो आ, खुशी सा काबो कान छड़ियो आ। वरी जिंदगी जंदर या नसीब आ, काबे जी ज़ियारत थींदी अले कान थींदी, काबे जंदर निमाज नसीब थींदी अले कान थींदी, मक्के जी ज़ियारत थींदी अले कान थींदी, आबाई घर जी ज़ियारत थींदी अले कान थींदी। मुझे साईं के रब तसल्ली पियो दे, जिब्रील कुरान खणी आयो आ, इन्नल लज़ी फरज़ा अलैकल कुरान लरादुका इला माद। मुझे साईं के रब फरमायो महबूब परेशान न थी, मां तो सा वाइदो थो कया, ॿीहर मक्के जी ज़ियारत कराईंदो माए, ॿीहर घर जी चौधारी जंदर रहाईंदो माए, ॿीहर काबे जंदर निमाज़ पढ़ाईंदो माए। जॾहिं मुझे साईं के तसल्ली मिली, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल का हेठ लथा, पत्थर का हेठ लथा, जिए लहंदा प्या जन। हजरत अबू बकर जी नजर मुस्तफा जे पैर ते पइजी वई। हजरत सिद्दीक अकबर फरमायो सोना ता जो पैर जख्मी थी पियो आ, पैर मां रत पई वहंदी आ। मुझे साईं फरमायो सिद्दीक ए मामूली जख्म आ। हजरत सिद्दीक अकबर फरमायो सोना अवां जे लाए मामूली आ, मां अबू बकर जो हाथो फाटे जमीन ते घुमण तहां जो बर्दाश्त नथो थे, हाने कुल्हन ते चढ़त मां तोखे मदीने पहुंचाया। हजरत अबू बकर मुस्तफा ते कुल्हन ते खणी करे गारे सौर ते पहुंचायो। 3 ॾींहं 3 रातियूं मुस्तफा गार जे अंदर गुजारन था। उते जेका गुफ्तगू पई हलदी आ, अल्लाह उन गुफ्तगू के कुरान में बयान करे इन उम्मत के बुधाए छड़ियो आ, इल्ला तंसुरू फकद नसरहुल्लाह इज़ अखरजहुल लज़ीना कफरू सानी असनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। 3 ॾींहं 3 रातन का बाद में साईं जी अगते राही थिया। ऐसी ताईं अब्दुल्ला बिन अबी बकर, अस्मा बिनत अबी बकर मुस्तफा जी खिदमत में 3 ॾींहं 3 रातन का बाद में अगते मदीने दे राही थिया। हलदे हलदे मदीने जे वेझो थिया। मुझे साईं फरमायो सिद्दीक भुख लगी आ, ए हाल को खादे जो इंतजाम आहे या न। हजरत सिद्दीक अकबर फरमायो सोना खादो त काने, खादो खत्म थी वियो, सामो घर दिसण में तो अचे, झूपड़ी दिसण में थी अचे, ता इन वण जे साए में वेहो, मां इन घर जे अंदर लही वञा, जेका शे खाइण जे लाइ मिले, कुछ सतू मिलन, कुछ छुहारा मिलन या खीर जो इंतजाम थे, तहां भी पियो त मां भी पींदुम। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाछे में वेही रहिया। हजरत सिद्दीक अकबर उन घर जे अंदर आया। उते एक पोड़ी माई वेठी आ, पुछा पई करे पुट केर थींदो आ। हजरत सिद्दीक अकबर फरमायो अम्मा मुसाफिर हां, मक्के खां आयो हां, मदीने वञणो आ, मूंसां गॾु ॿियो साथी साण आ, असांखे बुख लगी आ, जे कुछ सतू मिलन, कुछ छहारा मिलन या खीर जो ढुक मिले त असां पींदासीं। उन पोड़ी जवाब ॾिनो पुट घर जे अंदर खीर काने, घर में सतू काने, घर में छुहारा कोन्हनि, मुंहिंजो मुड़ुस धण बकरिन जो काहे वियो आ, शाम जे टाइम ते मोटी ईंदो, खीर जो इंतजाम थींदो, तू भी खीर पी जा, साथी के भी खीर प्यार जा। हजरत सिद्दीक अकबर फरमायो अम्मा शाम में काफी देर आ, असांजो लंबो चौड़ो सफर आ, मदीने वञणो आ। हजरत सिद्दीक अकबर पंहिंजो चेहरो फेरायो, हिक बकरी ते नजर पइजी वई। हजरत अबू बकर फरमायो अम्मा हो जो बकरी बीठी आ, उन
उन पोड़ी जवाब ॾिनो पुट या बकरी लाचार आ, बकरी बीमार आ, न हिन में हलण जी ताक़त आ, न हिन में खाइण जी ताक़त आ, न हिन में पीअण जी ताक़त आ, ये कंध सटियूं बीठी आ, अले अॼु मरे अले सुबह मरे। हज़रत सिद्दीक़ अकबर फरमायो अम्मा जे तू इजाजत दे मूंसां गॾु साथी साण आ, मां उनखे घर जे अंदर वठी अचा, ओ पंहिंजो हथ हिन बकरी बीमार बकरी जे मथां फेराए दुआ करे मता अल्लाह बीमार बकरी मजा खीर पैदा करे। उन पोड़ी इजाजत ॾिनी आ। हज़रत सिद्दीक़ अकबर मुस्तफा जी खिदमत में आयो आ, बस मुख्तसर अंदाज में मुझे साईं के वठी करे उम्मे मोहब्बत जी झूपड़ी जे अंदर आयो आ। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो रहमत मुबारक रहमत वारो हथ मुबारक उन बीमार बकरी जे मथां रखियो। हज़रत अबू बकर खीर ॾुहण शुरू कयो, अम्मा उम्मे मोहब्बत थां ॾियण शुरू कया, जेके भी घर जे अंदर थां पिया हा सब खीर सां भरजी पिया। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खीर पीतो, हज़रत सिद्दीक़ अकबर खीर पीतो, अम्मा उम्मे मोहब्बत खीर पीतो। साईं अॻिते मदीने ॾे राही थी पिया। शाम जे टाइम ते अबू मोहब्बत घर जे अंदर आयो, पंहिंजे मामूल मुताबिक ज़ाल खे पियो चवे पोड़ी थां खणी आ त खीर ॾुहा, मां भी खीर पिया तू भी खीर पी, बच्चन के भी खीर पियारियो। उन पोड़ी जवाब ॾिनो अबू मोहब्बत घर जे अंदर जेके भी था आहिनि सब खीर सां भरियल आहिनि, काथों खीर आयो? इन बीमार बकरी मां खीर पैदा थियो आ, न हिन में हलण जी ताक़त, न हिन में खाइण जी ताक़त, न हिन में पीअण जी ताक़त, इन मां कीअं खीर पैदा थियो? उहा ज़ाल पई समझाए अबू मोहब्बत घर जे अंदर हिकु पोढ़ो माण्हू आयो, हिकु नौजवान आयो जंहिंजो चेहरो चोॾीं जे चंड खां वधीक चमकंदड़ हो। उन चोॾीं जे चंड वारे नबी पंहिंजो हथ मुबारक बीमार बकरी जे मथां रखियो, पोड़े खीर ॾुहण शुरू कयो, मां थां ॾियण शुरू कयुमि। जेके भी घर जे अंदर थां पिया हा सब खीर सां भरजी पिया। वो पोड़ो पुछा पियो करे दे हाल हाल हवाल वरते काॾों आया काॾे विया, मके खाया मदीने ॾे विया। वो मुर्स ज़ाल खे पियो चवे अल्लाह जी बानी ए धन अल्लाह जे हवाले, डाची काहे ॾे उठड़ी काहे ॾे, आद नबी जो पीछो करणो आ। साईं त प्यादल पिया हलन, हज़रत अबू बकर प्यादल पियो हले, ए ज़ाल ए मुर्स उठड़ी ते सवार थी करे डाची ते सवार थी करे मुझे साईं जो पेरो खणन था। पैगंबर मुस्तफा करीम के अची करे वेझो थिया, डाची का लही करे बा अदब थी करे हज़रत अबू मोहब्बत मुस्तफा जी खिदमत में आयो आ। मुझे साईं खे अर्ज़ थो करे अंत मोहम्मद तू मोहम्मद। साईं फरमायो जी इब्ने अब्दुल्ला अब्दुल्लाह जो पुत्र। साईं फरमायो जी मक्के खां आयो आ। साईं फरमायो जी ए यार गार सिद्दीक़ा। साईं फरमायो जी 3 ॾींहं 3 रातियूं गार जे अंदर रही आयो आ। साईं फरमायो जी मुझे साईं के अर्ज़ कंदो सोना मां तौरात जो आलिम हां, तौरात जा काफ़ी वर्का पढ़िया आहिनि, इहे सभु अलामतूं लिखियल हो। तुंहिंजो चेहरो भी सच थो ॻाल्हाए, कूड़ जी गुंजाइश ई कान्हे। हिकिड़ी अलामत बाक़ी आहे, हिकिड़ी निशानी बाक़ी आहे। जुब्बो मुबारक हटा, कुर्तो मुबारक हटा, ख़त्म नबुवत वारी मोहर जी ज़ियारत करा। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो जुब्बो मुबारक लाथो, कुर्तो मुबारक लाथो। हज़रत अबू मोहब्बत जी नज़र मुस्तफा जे ख़त्म नबुवत वारे ठप्पे ते पइजी वई। और जेको ख़त्म नबुवत वारो मोहर लॻल हो, जॾहिं उन ते नज़र पई डुकी करे चुमी ॾिनई, बोसो पातई। चुमी ॾियण खां बाद में मुंहिंजे साईं जे हथनि ते बैयत करे कलमो पढ़ी मुसलमान थो थिए। इहो नबी असांखे मिलियो आहे, इन्ही मुस्तफा जे मथां असां कलमो पढ़ियो आहे। मां कहिड़े अंदाज़ में अव्हां खे पैगंबर जी सीरत ॿुधाया। पैगंबर जी सीरत क़ुरान जे हिक हिक हर्फ में भरियल। कुरान मुस्तफा जी इज्जत, कुरान पैगंबर जी नबुवत, कुरान मुस्तफा जी रिसालत, कुरान पैगंबर जे ख़त्म नबुवत वारो पटको ऐं पग। फरमाए मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन। जेतिरो थी सघे पाण बि कुरान पढ़ो, पंहिंजे बच्चन खे कुरान पढ़ायो। खुश नसीब इन वे आलिम जेके पाण बि कुरान पढ़ी विया, पंहिंजे औलाद खे कुरान पढ़ाए विया। पाण त वञी करे कबर जे अंदर सुता, पोयों औलाद पई कुरान पढ़दी आहे। उन कुरान पढ़ण जी बरकत जे करे अल्लाह उन्हनि जो मक़ाम बि आला करे छॾियो आहे। मुंहिंजो वालिद मोहतरम मौलाना गुल हसन कबूल रहमहुल्लाह, अल्लाह उनजे कबर जे मथां किरोड़ा रहमतूं नाज़िल फरमाए।
जैं सारी जिंदगी अल्लाह जे दीन खातिर कुरान पढ़दे पढ़दे गुजारी, आखिरी टाइम भी अल्लाह जे रस्ते में जलसे में मौजूद हा, कुरान मजीद पढ़दे पढ़दे वनी करे हकीकी मालिक सां मिलिया। वञणो सभिन खे आहे, पर भागन वारा आहिनि उहे माण्हू जेके कुरान पढ़दे पढ़दे जहान छॾे विया, नमाज पढ़दे पढ़दे जहान छॾे विया। अकाबिर उलमा हजरत अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद नव्वर अल्लाहु मरकदा आखिरी टाइम नमाज में जान अल्लाह जे हवाले थो करे। होडे हजरत मौलाना अब्दुल रज़ाक मेखो रहमतुल्लाह अलैह एक जाए खां वाइज करे बी जाए ते वञन पिया, रस्ते में जान अल्लाह जे हवाले। असांजा अकाबिर जेके भी आया दीन वारे रस्ते में अची करे कुरान पढ़दे पढ़दे वनी करे हकीकी मालिक सां मिलिया। अल्लाह मुझो ॻाल्हाइण कबूल करे, रब अवां जो ॿुधण कबूल करे। मां साईं जे दरमियान अवां जे दरमियान में हाल थियण नथो चाहियां, बस पंहिंजे दिल जी सदा खे ज़ाहिर करण जे लाइ अल्लाह मूंखे हाज़िर कयो। मुझी दुआ आहे त अल्लाह ताला मुझी हाज़िरी के कबूल फरमाए। अल्लाह इन बाबरकत मजलिस के पूरे तरीके से आखिर ताईं मुमकिनात फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।